बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो। असां वटि भला साईं जा रहम ऐं करम आहिनि। जीअं त वीडियो जी शुरूआत में तव्हांखे फ्रूट नज़र अची रहियो आहे। जी हाँ, बिल्कुलु अॼु असां फ्रूट जी का रेसिपी ठाहे रहिया आहियूं। त अॼु ठाहे रहिया आहियूं असां मिक्स फ्रूट शेक। हीउ ॾाढो ठाहिण बि आसान आहे ऐं खाइण में पीअण में बि ॾाढो मज़ेदार आहे। ऐं हिन में जेको तव्हांखे फ्रूट असां ॿुधाईंदासीं उहो हींअर फ्रूट हिन जी सीज़न आहे, हिन जी मुद आहे ऐं तव्हांखे मार्केट में आराम सां मिली वेंदो। अचो तव्हांखे ॿुधायूं त हिन हीउ कीअं थो ठहे ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं खपनि। सभ खां पहिरीं मां हिकु वॾो ॻाढ़ो सूफ़ वरितो आहे। हीउ मार्केट में हींअर अची चुको आहे। उनखां अलावा 4 अदद या 5 अदद केला खणी वरिता आहिनि मूं। 4 अदद स्ट्रॉबेरीज़ खणी वरितियूं आहिनि। उनखां अलावा 1 गिलास खीर जो, 4 अदद ॻाढ़ो शरबत जाम शीरीन या रूह अफ़ज़ा जेको तव्हांजे घर में अवेलेबल हुजे, सम आइस क्यूब्स या बर्फ़ जा क्यूब्स। फ्रूट खे धोई करे साफ़ करे छिले मां उन जा स्लाइस ठाहींदसि। हिते मां फ्रूट खे कटे छिले धोई ऐं साफ़ करे हिन जा स्लाइस ठाहे वरिता आहिनि। उनखे मां जग में शामिल थी कयां। जूसर जी जग में सभ खां पहिरीं मां विझी रही आहियां सूफ़ खां पोइ विझंदासीं स्ट्रॉबेरीज़। स्ट्रॉबेरीज़ असां घटि इस्तेमालु करे रहिया आहियूं जो अञा थोड़ियूं खटियूं आहिनि। उनखां पोइ केलो या बनाना, 1 गिलास खीर जो, 4 अदद ॻाढ़ो शरबत जाम शीरीन या जेतिरो तव्हांखे मिठो पसंदि हुजे उन हिसाब सां। ही जूस 2 खां 3 माण्हुनि जे लाइ आहे। उन हिसाब सां असां पंहिंजे घर जे टेस्ट जे मुताबिक़ मिठो विझी रहिया आहियूं। इन सभिनी शयुनि खे मां हिकु दफ़ो शेक करे वठंदसि चङी तरह जूसर में। उनखां पोइ मां हिन में शामिलु कंदसि बर्फ़, तीअं जीअं असांजो जूस थधो थी वञे। हिन खे बि मां हिकु दफ़ो वरी शेक थी करे वठां। हीउ जूस जल्द तयारु थियण वारो आहे। हिन में का बि मुश्किल न आहे। असांजो जूस बिल्कुलु तयारु आहे। अचो त असां हिन खे ग्लासिस में कढी वठूं। उमेद था कयूं त अॼु जी रेसिपी तव्हांखे वणंदी। हीअ जल्द तयारु थी वेंदी आहे ऐं ॿारनि खे बि ॾाढी वणंदी आहे ऐं सेहत बख़्श बि आहे। ऐं ॿार जीअं स्ट्रॉबेरीज़ खटियूं हूंदियूं आहिनि त न आहिनि खाईंदा या एप्पल न आहिनि खाईंदा त उन्हनि खे अहिड़ो शेक ठाहे ॾियो, इहे बिल्कुलु आसानी सां पी वेंदा। वरी मिलंदासीं कि ॿी प्यारी सिंधी आसान डिश सां गॾु। हमेशह वांगुरु पंहिंजो प्यारु ॾिजो। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं असांजी वीडियोज़ खे पूरो ॾिसो। सभ खां वधि शेयर कयो। सिंध सलामत, साथ सलामत। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम।